अस्सलामुअलैकुम नाज़रीन, रियल न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। मां अवां जी होस्ट है मक्सा बलोच। मां अवां खे ठरी मीरवा मां असांजे तालका रिपोर्टर ख़ादम अली सोलंकी जी रिपोर्ट ॾींदी हलां। जी नाज़रीन, ठरी मीरवा ॻोठ शाह मोहम्मद लगारी जो रहवासी पुलिस डिपार्टमेंट जो इंस्पेक्टर कलंदर बख्श लगारी मुसलसल 1 महीनो बीमार रहण खां पोइ ज़िंदगी जी जंग हाराए वियो आहे, जंहिंजी नमाज़े जनाज़ा संदसि अबाणे ॻोठ शाह मोहम्मद लगारी में अदा कई वई। जनाज़े नमाज़ में लगारी बिरादरी सां तालुक़ रखंदड़ सवे माण्हुनि शिरकत कई, जंहिंखे नमाज़े जनाज़े खां पोइ सवे आलिन अखियुनि सां संदसि अबाणे क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो आहे। यादि रहे त इंस्पेक्टर कलंदर बख्श लगारी 37 साल पुलिस डिपार्टमेंट में ड्यूटी कई आहे, जेको हेर ॾेपारी जा चौकी ते इंचार्ज हुयो, मगर पुलिस इंस्पेक्टर कलंदर बख्श लगारी जे जनाज़े में पुलिस डिपार्टमेंट जे कंहिं बाविसर या अमलदार शिरकत न कई। इंस्पेक्टर कलंदर बख्श लगारी जे भाउ जमानदार उब्दुल समी लगारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इंस्पेक्टर कलंदर बख्श लगारी जी बीमारी जो इतला बार बार पुलिस डिपार्टमेंट जे ऑफिसरनि खे ॾिनो हुयो। हिन जे बावजूद बि पुलिस डिपार्टमेंट जे कंहिं बि अमलदार काई मदद न कई। जनाज़े नमाज़